मिलबो हूंदी हयात त मिलबो दाना दाना दादा खिलबो लाला दादा खिलबो रख जाए दिल में सच्चाई ओ दिल बरसा केतिरनि ई बहितरीन गाननि ज़रिए शोहरत माणींदड़ किंग ऑफ सिंध मुमताज़ मौलाई जे ईद एल्बम जी तैयारियूं एसआर प्रोडक्शन जी छटरी हेठि ख़ान साहब इरफान समूजी ऑडियो लैब में ज़ोरो शोर सां जारी आहे। एसआर प्रोडक्शन जी समूरी टीम ईद एल्बम जी तैयारियुनि जे सिलसिले में सख़्त महिनत में रुधल आहे। किंग ऑफ सिंध मुमताज़ मौलाई जे ईद एल्बम जी सिलेक्शन वहीद चांडियो कई आहे, जॾहिं त शाहिद राव जो प्रोड्यूसर आहे। ईद एल्बम में ग़ुलाम मुर्तज़ा जतोई, आसिफ मकोल, सालेह बुलैदी, जोनी भुट्टो, मुज़फ़र चांडियो, इनायतुल्लाह कुंभर, ज़ाहिद घोटो, देशी, नज़ीर मज़ारी ऐं फयाज़ तहीम जी शाइरी शामिल आहे। ईद एल्बम जी तैयारी सिलसिले में किंग ऑफ सिंध जे ज़बरदस्त ॻाइण वारे अंदाज़ ते लेब स्टूडियो में मौजूद ख़ान साहब इरफान समो समेत समूरा साथी झुमरियूं हणण ते मजबूर थी विया। एसआर प्रोडक्शन जे शाहिद राव जे ॿुधायो त असां ॾींहुं राति किंग ऑफ सिंध मुमताज़ मौलाई जे एल्बम जी तैयारियुनि जे सिलसिले में कमु करे रहिया आहियूं। इहो एल्बम जल्द रिलीज़ करे छॾींदासीं, जेको अवाम लाइ ईद जो तोहफ़ो हूंदो। यादि रहे त मछली पला समेत केतिरनि ई गाननि सां पाण वञाईंदड़ मुमताज़ मौलाई जे ईद एल्बम जो आवाम खे शिद्दत सां इंतज़ार आहे, जेको तैयारियुनि जे आख़िरी मरहले में आहे, जंहिंखे जल्द रिलीज़ कयो वेंदो। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदासीं त किंग ऑफ सिंध मुमताज़ मौलाई जी ईद एल्बम जो तैयारियूं ज़ोरो शोर सां जारी आहिनि। अवाम खे हिन एल्बम जो शिद्दत सां इंतज़ार आहे, जेको ईद खां जल्द जारी कयो वेंदो। माण्हू मुंहुं न ॾेखारे एॾो बि दूर माण्हू नथे साल थी वञनि माण्हू मुंहुं न ॾेखारे साल थी वञनि माण्हू मुंहुं न ॾेखारे माण्हू नथे नथे साल थी वञनि